सुभान अल्लाह। कई बे हरम दे वियो हालांकि अम्मा बुधायो कोन दिल में पर लकब उम्मी मगर कोनो नका के गैब से वाकिफ खुदावंदे ताला के पढ़ाए ऐसे होते हैं। सुभान अल्लाह। दाता जो महबूबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह। मानी पे खादी सी साईं बिरादर मौली मोहम्मद यूसुफ की अजीब गाल बुधाई केजी गाल बुधायूं मुजादी दोस्तों बुजुर्गो साईं मोहम्मद इसहाक अल मारूफ मुल्ला का तियार रहमतुल्लाह अलैह। सुभान अल्लाह। अल्लाह वाली जी गाल बुधाई हिकड़ी जगह ते वेठा हुआसीं ॿ ॻाल्हियूं बल्कि साईं ॿुधायूं। हिकिड़ी ॻाल्हि इहा त जॾहिं बि तव्हां देसी कुकड़ खाओ उनजे मथां खीर न पियो इहो साईं फरमायो मुलाक़ात आउं बि यादि करे छॾियो साईं चयो भुलिजी बि न पीजो कि पाण वारो जेको कुकड़ आहे भई हुनजो ख़ैर आहे हुनजो ख़ैर आहे पाण वारो जेको कुकड़ आहे उनजे मथां साईं फरमायो त भुलिजी बि खीर न पीजो। ॿी ॻाल्हि असांजे सुजावल वारे पासे साईं मढ़े वारा बुजुर्ग साईं अलहाज साईं मोहम्मद यूसुफ रहमतुल्लाह अलैह असांजे खारे में आया खारे वारे पासे उते लस्सी जाम हलंदी साईं अलाए छा खाई विया तो साईं खे लस्सी ॾिनो लस्सी ॾिनो तो साईं ॾिसी पाण फरमायो अबा कंहिंखे आहे मरणो कंहिंखे आहे मरणो पाण वापसि कयूं पर अलाह केतिरा मट वो सभु टोड़े लस्सी हारे छॾी पुछा कयो त साईं त पंहिंजे लाइ चयो न ही अलाह वारो आहे असां आज़मायो आहे हाणे हिन जो लफ़्ज़ फरमाया त केर खे मरणो आहे हाणे पोइ जेको बि इहा लस्सी पियाओ मरे छो जो अल्लाह वारे जी ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरी चुका। सुभान अल्लाह। मुजादी दोस्तों बुजुर्गो अहिड़े नमूने सां साईं फरमायो त कुकड़ देसी उहो खाई मथां भुलिजी बि खीर न पीजो पर साईं मोहम्मद यूसुफ हाणे उहो खीर बि चुको न को खीर रहियो न को भर्त रहियो मिले लप त सुठी ॻाल्हि आहे। प्यारा मुसलमान भाइरो ॿी ॻाल्हि साईं ॿुधाई जेका मूं असल में मौज़ू में पियां थी दिलि जो ख़्याल चई मोहम्मद यूसुफ ॿुधायो कुझु फ्रूट हो हुन मां साईं चयो मूंखे हिकिड़ो केलो हुयो हाणे साईं केलो खाइनि पिया हेॾा साईं मौली साहब पियो चवे त मुंहिंजे दिलि में अल्लाह वारे आम मोमिन जी उम्र में भी शिफा रखी आहे खुदा पाक हे त साईं जो उभारो आहे मूं अञा दिलि में ख़्यालु कयो त जेकॾहिं मूंखे थोरो केलो बचाए ॾे त निहारे फरमायो ही वटि केलो सुभान अल्लाह। हे त मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे इल्म जो शान सुभान अल्लाह। सुभान मदीने जे साईं फरमायो मोमिननि जी मां तुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो त मां ॿिए हरम ॾे वियो आहियां पर अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल तुंहिंजी हक़ तलफ़ी कोन कंदा। बिल्कुल अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल
मुझा अज़ीज़ दोस्तों मतलब इशारो यो त मूंसा मोहब्बत रब सां मोहब्बत मुझी इताअत रब जी इताअत जेको मुझो हुक्म आहे सो रब जो हुक्म आहे इन जे करे पाण अल्लाह जी ज़ात खे बि शामिल करे फरमायूं मोमिननि जी मां अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल खे बि हक़ तलफ़ी न बिल्कुल बाक़ी मां उथी आयो आहियां अॼु निसफ़ शबान जी रात आहे 15 रात आहे मोमिननि जी मां पंहिंजे अरब में फिलानो कबीलो आहे पूरी दुनिया में एतिरियूं कई वटि रिढूं बकरियूं कोन्हे जेतिरियूं रिढूं बकरियूं इन ई कबीले वारनि वटि आहिनि अल्लाह पाक जी ज़ात मूंखे फरमायो आहे मुंहिंजा हबीब अॼोकी रात में फिलानो जेको कबीलो आहे इन्हनि वटि जेतिरियूं बकरियूं रिढूं आहिनि इन्हनि जे पुठनि ते जेतिरा वार आहिनि मां तव्हांजी उम्मत मंझां अॼोकी राति एतिरा गुनहगार बख़्शण जो इरादो थो रखां सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक उलमा अहले सुन्नत एतिरो बख़्शण जो इरादो थो रखां मोमिननि जी मां पोइ मां बिस्तरो छॾे कब्रिस्तान में आयुसि मूं सोचियो त जेके जीअरा हूंदा उहे त अॼु नफ़ल पढ़ंदा पोइ सुभाणे जो रोज़ो रखंदा उहे त इबादत कंदा तस्बीह कंदा ज़िक्र अज़कार कंदा क़ुरान पाक जी तिलावत कंदा पर जेका मुंहिंजी उम्मत गुज़ारे वई आहे उहा उम्मत अॼोकी राति जे फज़ीलत खां महरूम आहे मां वरी कब्रिस्तान में अची उन्हनि जे लाइ दुआ घुरी त मुंहिंजा मौला जिन खे अॼोकी राति नसीब कान थी आहे अॻ में गुज़ारे विया आहिनि या अल्लाह पाक उन्हनि जे लाइ मां अॼोकी राति दुआ थो घुरां त अॼोकी राति जे सदके मुंहिंजी उन उम्मत मरहूमा जा बेड़ा पार फरमा सुभान अल्लाह मोमिननि जी मां आयशा अॼु जेका राति आहे अॼोकी निसफ़ शबान अधु शबान वारी राति इन्ही में अल्लाह से पंहिंजे शान शौक़त सां पहिरीं आसमान ते जलवा फरोज़ थींदो कॾहिं खां मग़रिब तां फजर ॿी हदीस आहे ग़ालिबन सुनन इब्न माजा में उहा हज़रत मौला अली मुश्किल कुशा खां रवायत उन में वरी एतिरो फ़र्क़ु आहे त अल्लाह पाक आधी राति जो अधु राति खां पोइ आसमान अव्वल ते जलवा अफ़रोज़ थींदो आहे हिन हदीस में अम्मा आयशा सिद्दीक़ा वारी रिवायत में मां उन फरमायो त हिन राति में ॿियनि रातियुनि में अधु राति खां पोइ तहज्जुद वारे टाइम अल्लाह साईं पंहिंजे शान शौक़त सां पहिरें आसमान ते जलवगर थी पोइ सभिनी बानियुनि खे पुकारींदो आहे त आहे को बीमार शिफ़ा घुरण वारो आहे को बेरोज़गार रिज़्क़ घुरण वारो मेरे करीम से करे किसी ने कतरा है मांगा मेरे करीम से करे किसी ने कतरा है मांगा तो दरिया बहा दिए दुर्बे बहा दिए दरिया बहा दिए दुर्बे बहा दिए सुभान अल्लाह तो सुभाणु की जेका रात आहे उहा अहिड़ी रात आहे जो मुंहिंजा दी दोस्तों अल्लाह साईं पंहिंजी रहमत जा दरवाज़ा खोलींदो आहे हिकु रिवायत में एतिरो आहे त इन राति जो ओ जागो हिकु रिवायत में सिर्फ़ बरकातूं नमाज़ नफ़िल अॻियनि उम्मतुनि जे 450 सालनि जी इबादत जे बराबरि आहे सुभान अल्लाह रहमत का है दरवाजा खुला मांग अरे मांग देता है करम उनका सदा मांग अरे मांग सुभान अल्लाह मायूस न हो ये मेरे लजपाल का दर है मायूस न हो ये मेरे लजपाल का दर है
है किस लिए खामोश बैठा मांग अरे मांग देता है करम उनका सदा सुभान अल्लाह ज़ाया न कजो बल्कि सुभाणी रात जागो भी अल्लाह तौफीक दे ताकत वरी ॾींहं जो रोज़ो बि रखो बिल्कुल रोज़ो भी रखो जागो ऐं ख़ासि तौर रात जो कब्रिस्तान भी वञो कब्रिस्तान छो इन रात कब्रिस्तान में वञी दुआ घुरण मुंहिंजे महबूब जी सुन्नत तो जंहिं शख़्स रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे ज़िंदा कयो हिन दौर में ख़ासि ज़िंदा कयो ख़ुदा पाक उनखे क़यामत वारे ॾिहाड़े 100 शहीदनि जो सवाब अता सुभान अल्लाह 100 शहीदनि जो सवाब अता फरमाईंदो त उहा रात सुभाणी रात आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्लाह वारे जे पिण में आया आहियूं उर्स में आया आहियूं इन जो फ़ाइदो इहो आहे त जेसिताईं उर्स जी तक़रीब हलंदी अल्लाह वारो पंहिंजी मज़ार में वेही दफ़्तर में जेके बि संदसि उर्स में आया आहिनि उन्हनि जा नाला लिखंदो आहे नाला लिखंदो आहे ऐं क़यामत जे ॾियारे ख़ुदा जी बारगाह में दफ़्तर पेश कंदो त मुंहिंजा मालिक मिठा हे मुंहिंजे उर्स में आया हा मुंहिंजे लाइ पंधु करे आया अॼु इन्हनि जे ॾोन खे न ॾिस मुंहिंजा मालिक मुंहिंजे सदके इजाज़त ॾे त मां इन्हनि खे नाल बि नाले वठी सॼे पाण सां गॾु जन्नत में इहा सिर्फ़ ॻाल्हि कान्हे बल्कि मुंहिंजा प्यारा दोस्तो श्री अल्लामा जलालुद्दीन सैयद तौबतुल्लाह अलैह शरह सुदूर में लिखियो आहे पाण फरमाइनि था त असांजे इलाइक़े में हिकिड़ी माई गुज़री अल्लाह वारी पोइ उन ज़माने में हिकिड़ो कफ़न चोर माण्हू हो कफ़न लाइ खपाईंदो माई खे ख़बर पई उनखे घुराई वाइदो वचन वरितई मुंहिंजो कफ़न न लाइजां जेकॾहिं पोइ बि तोखे ज़रूरत आहे त मूंखां पैसा वठी अच उन चयो न वाइदो करियो माई साहिबा गुज़ारे वई इलाही माण्हू जनाज़े में आया उहो चोर बि बीठो जनाज़े में जनाज़ो ख़तमु थियो चोर कब्रिस्तान इन जे करे आयो त ॾिसां किथे था क़बर खुणनि किथे था दफ़न कनि माण्हू माईअ खे दफ़न करे मोटिया हिन नज़र में क़बर रखी जल्दी मोटी आयो माईअ जी क़बर खोले अंदरि वियो जीअं जो कफ़न में हथ विधाई माई वारे हिन जे हथ में हथ विधो ऐं माई साहिबा चयो हया कोन थो अचई जन्नती थी जन्नती जो कफ़न थो लाई अल्लाह अर्ज़ की माई साहिबा तुंहिंजे जन्नती हुअण में त कोई शक कोन्हे मुंहिंजी ज़िंदगी हिकिड़ो बेकार अमल दुनिया में किरियल अमल कफ़न चोरी कर सो मूं कयो आहे मुंहिंजी बख़्शिश कीअं भाई साहिबा फरमायो जॾहिं मुंहिंजी नमाज़ जनाज़ा थी तूं बि उन जनाज़े जी नमाज़ में हुए मां दुआ पे घुरी मुंहिंजा मौला मुंहिंजे जनाज़े में जेकी बि आया आहिनि उन्हनि सभिनी जी बख़्शिश फरमा अल्लाह से इल्हाम फरमायो माई तोसां वाइदो आहे जेके बि तुंहिंजी जनाज़े जी नमाज़ में आया आहिनि मां उन्हनि खे बख़्शे छॾियो आहे सुभान अल्लाह मलहुल मौला फलहुल कुल जंहिंजो रब उनजो सभु मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं अल्लाह जा माना ख़ुदा खां दुआ घुरंदा रब उन्हनि जी दुआ खे रद्द कोन कंदो आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जेकॾहिं उन माईअ जी दुआ सां उहे जनाज़े वारा बख़्शिजी सघनि था त पोइ कंहिं अल्लाह वारे जे उर्स में अचण सां अल्लाह वारे जी दुआ सां असांजी बि बख़्शिश थी सघे थी असांजो बि बेड़ो पार थी थो सघे अल्लाह से मुंहिंजी अवांजी हाज़िरी क़बूल फरमाए असांजा ख़तीब अहले सुन्नत दामत बरकातुहुमुल्लाह आलिया अची चुका आहिनि उन्हनि खे असां वारो ॾींदासीं प्रोग्राम अॻिते हलंदो हर को पंहिंजी पंहिंजी जाइ ते वेठो हुजे साईं जो ख़िताब तन मारुल जामिया मर आहिन हर घणो आहिन हर घणो
आहन हर फागना कहला गण्या तन मारुल जाम्या उमर आहन हर फागणो है झूपन में जे मासा पवारन पियूं झूपन में जे मासा पवारन पियूं ऐं कीअं छॾियां सूमरा चन पवारन जी पचार जड़ जनी जी जान में लगी लीह लोहार मेकू मोहब्बत सदियों हीअड़े मंझ हज़ार हे पखा ऐं पहाड़ मूं ॾिठे केॾी हथियार झूपन में जे मासां पवारन पियूं ॻाल्हियूं गुण से संदन मुंहिंजे रूह में रहियूं ॻाल्हियूं गुण से संदन मुंहिंजे रूह में रहियूं सारियो सा ही सोहबत हाय हाय हथड़ा हणावो तन मारुल जाम्या उमर आहन हर घणो सुभान अल्लाह है झांगी अड़ल खे जेकर असलऊं न जाई माण्हू घुरन माल पर मां सभिनी घुरां सुपरी दुनिया ते दोस्त तां फिदा कयो फिलहाल मूंखे नाम निहाल ते महबूब जो हीअ न मारुन रीत जीअं सैण मटाइल सोन ते अची उमर कोट में कंज सुकान कुड़ीत हीअ पखन वारी रीत माड़ियुन से न मटियो झांगियरल खे जेकर असलऊं न जाई झांगियरल खे जेकर असलऊं न जाई तोहमत मुंहिंजी तन ते हूदन हनाई आई तोहमत मुंहिंजी तन ते हूदन हनाई आई हाय हाय हिन हाल लुसी हाय हाय हिन हाल लुसी ओ कीअं वेड़ी चे बनावो तन मारुल जाम्या उमर आहन हर घणो सुभान अल्लाह तन मारुल जाम्या उमर आहन हर घणो आहन हर घणो कहिड़ा गण्या तन मारुल जाम्या उमर आहन हर घणो सुभान अल्लाह जेही आया जेते ही तबा बनन जी आहियां जेही आया जेते ही तबा बनन जी आहियां कान सरे सागिन रे केड़े तरफ सुभान अल्लाह कान सरे सागिन रे केड़े तरफ सर चन ले लतीफ चे सर चन ले सैयद चे हाय हाय हथड़ा हणावो तन मारुल जाम्या उमर आहन हर घणो है जोगी या भी घणो पर लिखो मुझो लाहू चन से सुभान अल्लाह
हाय जोगी या भी घणो पर लिखो मुझो लाहू जन्म से जोगन में जोगी है करो जोगन में जोगी है करो जही जे मोह में मया जही जे मोह में मया लिखो मुझो लाहू चल से सुभान अल्लाह अदियों शाह लतीफ चैमिया बेटा जो घोट लतीफ चैमिया अगतों शाल बनो अगतों शाल बनो लिख मुझो लाहू चल से लिख मुझो लाहू चल से